अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कला खेतर में जो मेज़बान इरशाद जागीरानी अवां जी खिदमत में हाज़िर आहे। सिंधी ॿोलीअ जी ख़ूबसूरत शाइरा ज़ाहिदा अबड़ो असां सां गॾु आहे। ज़ाहिदा अबड़ो खां पाण अॻे भेरे बि पुछा कई हुईसीं, अॻे हफ़्ते जेको प्रोग्राम हलियो उन में जेका ॻाल्हि रहिजी वई हुई उन ॻाल्हि खे उतां ई गंढ ॾींदासीं, काराइतियूं ॻाल्हियूं, इन जे करे असां चाहियोसीं पिए त हिकिड़ो ॿियो प्रोग्राम बि ज़ाहिदा अबड़ो सां कजे। हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि निकिती औरतुनि जे हवाले सां, त औरतुनि में पाण लिखण जो हिकिड़ो जेको आहे सो शौक़ु कोन्हे को, ऐं उहे स्ट्रगल कनि थियूं, पर लिखण जे मामले में, पढ़ण जे मामले में, मुताले जे मामले में थोरियूं झकियूं आहिनि। उनजो सबबु छा आहे? या त उन्हनि खे मर्द सपोर्ट कनि था, या वरी उहे पाण ई नथियूं चाहिनि त असां पाण लिखूं ऐं अॻिते वधूं। सो उन ई ॻाल्हि खे उतां कंटिन्यू कंदासीं। ईअं सबबु हुयो पाण जेको अॻे भेरे ॻाल्हायोसीं पिए। बिल्कुलु इहो सबबु आहे। ऐं हिते मर्द जेके आहिनि से ऑफर बि कनि था औरतुनि खे, त असीं तव्हांखे लिखी ॾींदासीं, तव्हांखे असीं फैसिलिटेट कयूं। मर्द ऑफर छो कंदा आहिनि इहो त मूंखे ॿुधायो, छाजे लाइ कंदा आहिनि इहे? हाँ, उहे शायदि चाहींदा आहिनि हुननि हिकिड़ी, आउं नथी चवां त का हिन में का जेको आहे सो हुननि जी का बदनीयती शामिल हूंदी आहे, थी सघे थो ख़ैर ख़्वाही हुजे त हलो हिकिड़ी औरत जेका वीचारी मज़लूम आहे ऐं कुझु करणु चाहे थी त असीं हुनखे कुझु सुठो था लिखी ॾियूं, पर लॉन्ग रन में जेको आहे सो इहो हिकिड़ो जेको आहे सो ग़लति तासुर जेको आहे सो हिकिड़ो त माण्हुनि में उभरे थो। ऐं उन खां अलावा उहो माण्हू जंहिंजो पंहिंजो कमु हूंदो, उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जिन मरहलनि मां लर्निंग मां जेको गुज़री अॻियां ईंदो, उनखे उहा लर्निंग नथी मिले। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं तव्हांखे लर्निंग प्रोसेस में तव्हां हूंदव ई कोन, त पोइ तव्हांखे कीअं ख़बर पवंदी त मूं छा लिखियो आहे, अफ़सानो लिखियो आहे, जेको आहे सो का कहाणी लिखी आहे। हा, उनखे पंहिंजी टेक्निक्स जी ख़बर हूंदी। औरत सां कोई मिले ऐं उनखे चवे त हिन कहाणीअ में हिन क्लाइमेक्स छा लिखियो आहे, तव्हां हिन में किरदारु कहिड़ो, त उनखे पाण खे ख़बर न हूंदी। उनखे पाण खे ख़बर कोन हूंदी, उनखे डिस्क्राइब ई कोन करे सघंदी न, उनखे टेक्निक्स जी ख़बर कोन पवंदी, उनजी लर्निंग कोन थींदी, ऐं उहो अॻियां जेको सफ़र हूंदो उन ताईं अॻी मंज़िल ताईं पहुची कोन सघंदी। अच्छा, हिकु त हिन में हिकिड़ो सबबु इहो बि आहे ज़ाहिदा, त पाण वटि को अहिड़ो को इदारो कोन्हे क़ाइमु थियल। हिकिड़ी अदबी संगत आहे जिते लिखण पढ़ण जे लाइ हिकिड़ा क्लासिस थियनि था, हिकिड़ियूं गॾिजाणियूं थियनि थियूं, वेहकूं अदबी थींदियूं आहिनि, पर औरतुनि जे लाइ आउं सम्झां थो त कोन्हे। औरतुनि जी का अदबी संगत बि कोन्हे जिते वेही करे औरतूं हिक ॿिए खां सिखनि। बिल्कुलु, हा बिल्कुलु, इहा तव्हां सही था चओ। ऐं अदबी संगत बि जेका आहे उहा बि तमामु घणी पॉलिटिसाइज़ थी वई आहे न, सची ॻाल्हि इहा आहे। आउं त ॾिसां थो फेसबुक ते रोज़ जुंडा पट लॻी पई आहे। उन्हनि जी पाण उन्हनि जी जेका आहे असां मेंबर आहियां, ऐं उन्हनि जो हिसो जेको आहे सो आहियां, पर आउं ॾिसां थी त एतिरी त उन्हनि जी उहा जेका संगत पॉलिटिसाइज़्ड आहे, ऐं उन्हनि में एतिरा त पॉलिटिकल इशूज़ जेके आहिनि एतिरा वधी विया आहिनि, जो जॾहिं तव्हां वेंदव न त तव्हांखे अदबी उते सरगर्मियूं जेके आहिनि से उहे इफेक्टिव नज़र कोन ईंदियूं। जॾहिं तव्हां उहे इफेक्टिव अदबी सरगर्मियूं उते नथा करे सघो, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां वटि मायूं छो ईंदियूं। तव्हां वटि का बि जेका आहे सा औरत उते वेही कुझु सिखी त नथी सघे। हाणे ताज़ो ई आउं ॾिसां पियो त फेसबुक ते हिकिड़ी वॾी वठ पकड़ लॻी पई त जेका हिननि जी औरत सेक्रेटरी आहे, नसरीन अल्ताफ़ हुनजो नालो आहे शायदि, त उन बि इस्तीफ़ा ॾिनी पए। उनखां पोइ वरी उनखां पोइ वरी उनखे परचाव करे सरचाव करे वरी वठी आया आहिनि। त बहरहाल आउं सम्झां थो त उते बि का हिकिड़ी गठजोड़ आहे वॾी जेका कमु करणु नथी ॾिए। ग्रुप्स ठहिया पिया आहिनि। जॾहिं तव्हांजा अदबी संगत में तव्हांजा ग्रुप हूंदा ऐं अदबी संगत थी वई आहे न, अदबी संगत या अदबी संगत, अदबी संगत, हा, इन जो नालो अदबी संगत करे छॾिजे त उहा ॿी ॻाल्हि आहे। त जॾहिं तव्हांजा अदब में ई तव्हां जेको आहे सो ग्रुपिंग कंदा ऐं तव्हां कंहिं हिकिड़े उन ते स्ट्रक्चर ते बि तव्हां कमु नथा करणु चाहियो, तव्हां पंहिंजे मफ़ादात जे लाइ जॾहिं तव्हां कमु कंदा, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे रिज़ल्ट्स अहिड़ा निकिरंदा। अहमद सोलंकी खे चूंडे मतिलबु आउं सम्झां थो 4-5 महीना थी विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं को अहिड़ो लाभाइतो ऐं काराइतो को बि कमु न करे सघिया आहिनि। अॻिते का बि उनजी का अहिड़ी ॻाल्हि न आई आहे निर्वार थी करे चऊं वाह वाह ॾाढो सुठो कमु आहे अदबी संगत, कुझु बि न कयो अथऊं। अहिड़ो त अञा ताईं त कुझु बि कोन थियो, अञा ताईं कुझु बि न कयो अथऊं। आउं सम्झां थो रुॻो गॾिजाणियूं ऐं रुॻो इहे फेसबुक ते असीं बि चाहींदासीं त हिननि ते कुझु न कुझु जेको आहे सो तनक़ीद कयूं। ऐं त सोचींदी आहियां त हमसरी में हिननि खे जेको आहे सो कुझु न कुझु असां हिन जे मथां थोरी तनक़ीद करे हुनखे कुझु बहितर बनाइण जी कोशिशि कयूं। पर वरी आउं सोचींदी आहियां त ठीकु आहे, हिननि खे थोरो टाइम ॾियणु खपे। अञा इहो माण्हू जेको आहे सो नओं माण्हू आहे, थोरो भला थी सघे थो त कुझु अञा टाइम हिनखे ॾियूंसि त कुझु बहितर कमु करे, पर लेट्स सी छा थो थिए। न पर हिनखे कहिड़ो टाइम ॾियूं? का ॿाहिरीं फंडिंग थींदी, को वॾो को हिकिड़ो स्ट्रक्चर, न फंडिंग त हिननि खे गवर्नमेंट खां जेका असां थिए थी न उन जा फ़ाइदा था वठनि। पोइ उन जे लाइ छा कहिड़ो टाइम ॾियूं? माण्हुनि खे जेकॾहिं को प्रोग्राम कराइणो आहे त कराए, तव्हां बि त मैगज़ीन छपियो था न, भला पाण ई। इहो त मुंहिंजी त सेल्फ फंडिंग ते आहे, बिल्कुलु सेल्फ। त ईअं जेकॾहिं पाण पुराणे ज़माने में ईअं कंदा हुआसीं त को अदबी प्रोग्राम कंदा हुआसीं त हिक ॿिए सां जेको आहे सो फोड़ी कंदा हुआसीं, जंहिंखे सिंधीअ में चइबो आहे, ॿ चारि रुपया उन्हनि न, ॿ चारि रुपया उन, प्रोग्राम ॾाढा शानदार थींदा। हाणे उहो रुझान बि घटि थी वियो आहे, चवंदा अदबी संगत पाण कंदी। किथे बि तव्हां ॾिसो त अॼुकल्ह प्रोग्राम घटि था थियनि।
सरकारी सतह ते जेके थियनि था एकड़ बेकड़ थियनि था न त घटि था थियनि? ॾिसो सरकारी जॾहिं तव्हांखे सपोर्ट मिलंदी आहे न पोइ तव्हां सरकार जो आवाज़ बणिजी वेंदा आहियो। तव्हां पोइ तव्हांजो पंहिंजो वॉइस कोन हूंदो आहे। सही। या त तव्हां पंहिंजो वॉइस जेको आहे उहो उनखे दॿजण न ॾियो, या त पोइ तव्हां जेको आहे सो उनजो जेको आहे सो इन्फ्लुएंस क़बूल न कयो। ठीकु आहे न। जॾहिं तव्हां सरकारी पैसा वठो था, उन्हनि खां मराहत वठो था, त पोइ तव्हां किथां था जेको आहे सो अदब खे उन तरीक़े सां जेको जीअं सर्जण खपे उनजी जेका ज़रूरत आहे जेका अदब जी, त तव्हां पंहिंजो वॉइस जेको आहे सो अवामी फलाह ऐं बहबूद जे लाइ तव्हां इस्तेमालु कयो, उहो त थिए न पियो न। हिते त ईअं लॻंदो आहे ॼण त हितां जी जेको आहे सो असांजी सिंध गवर्नमेंट जे लाइ पियो इस्तेमालु थिए। ॾिसंदो आहियां त अदबी मेड़ाकनि जी जेका सदारत हूंदी आहे उहा कंहिं सियासी माण्हू खे हूंदी आहे। अदबी प्रोग्रामनि जो एज़ाज़ी महिमान सियासी हूंदो आहे। हाणे जेको आहे सो जेकी मेला लॻनि था अॼुकल्ह मुख़्तलिफ़ सरकारी सतह ते, उन्हनि में जेकी बि माण्हू वञनि था उन्हनि खे ख़बर ई न आहे त छा आहे। अदबी मेला कोन लॻंदा आहिनि, सियासी मेला लॻंदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त इन्हनि मां सियासी मेलनि मां जेको आहे सो हर आम माण्हू खे ख़बर आहे त इन्हनि जा जेके आहिनि से कहिड़ा मक़सद जेके आहिनि से कहिड़ा आहिनि। जेकॾहिं तव्हांखे वाक़ई बि अदब जे लाइ कमु करिणो आहे त पोइ तव्हांखे सीरियस कमु करिणो पवंदो। इहो सीरियस कमु कोन्हे। सही ॿुधो न, इहो बिल्कुलु बि नॉन सीरियस कमु आहे ऐं जंहिंसां को बि फ़ाइदो कोन पियो मिले सोसाइटी खे, बल्कि वधीक अञा नंढा नंढा ग्रुप्स ठही हिक ॿिए जी जेका आहे सा जुंडा जेका पटण वारो रुझान आहे उहो अञा वधे पियो। तव्हां हिक ॿिए ते तनक़ीद था कयो ऐं मुआशिरे में हिकिड़ी जीअं ग़लाज़त फैलिजे पई, उहा जेको आहे रुझान वधे पियो। पर उन सां कहिड़ी ख़िदमत तव्हां कहिड़ो किरदारु था अदा कयो उन जे लाइ? तव्हां बसि चुप कयूं वेठा आहियो बसि? न, मूंखे त आउं त प्रैक्टिकली जेको मूंखे करिणो आहे ऐं जेतिरी मुंहिंजी पहुच आहे न उहो कयां पई न। ऐं पंहिंजे सेल्फ फाइनेंसिंग ते हिकिड़ो मैगज़ीन कढां पई हर महीने में बाक़ाइदगी सां, जंहिंजे विच में अञा ताईं को गैप कोन आयो आहे। ऐं उन जे लाइ माण्हुनि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म जेको आहे प्रोवाइड कयां थी। उन ते बि त के तनक़ीदी के अभ्यास कयो न उन मैगज़ीन में बि, त के तनक़ीदी के कॉलम्स उन में आणियो, के तनक़ीदी अभ्यास शामिल कयो जेकी अॼुकल्ह अदब में न पिया थियनि। जीअं तव्हां चयो पिया त अदबी संगत ते बि कुझु करणु खपे। न, इहो वरी जेको आहे सो तमामु मुश्किल थी वेंदो हले मुंहिंजे लाइ। त अहिड़े पासे हली वञा जिते मुंहिंजो क्रिएटिव कमु या मुंहिंजो प्रोडक्टिव जेको आहे हिकिड़ो एस्पेक्ट आहे उहो घटिजी वञे ऐं तनक़ीद जे पासे उन तनक़ीद में हली वञा जेका मूंखे को बेनिफिट बि न ॾिए या मुआशिरे खे बेनिफिट न ॾिए, त पोइ उन पासे आउं नथी वञणु चाहियां। जेकॾहिं मूंखे कंहिं लिखी ॾिनो त असांजी सिंधी अदब ते तनक़ीद जे बारे में के उन ते का पॉज़िटिव तनक़ीद मूं वटि आई त आउं ज़रूरु उनखे पब्लिश कंदसि। ठीकु, सही था चओ। पर इहो तनक़ीद ते यादि आयो त मर्द त तनक़ीद कंदा ई आहिनि औरतुनि ते। उन्हनि जी लिखणनि खे घटि माण्हू आहिनि जेकी सम्झंदा आहिनि त हिन पाण लिखियो आहे। औरत लेखकाऊं बि अॼुकल्ह त जजे मिक़दार में लिखनि थियूं पियूं। आउं ॾिसां थो पियो त अमर सिंधू खां वठी रुबीना अबड़ो ताईं, सीमा आबासी, नसरीन अल्ताफ़, ॿ-चारि ॿियूं बि आहिनि। सो हिक ॿिए में तव्हांजो आहे जेको कम्युनिकेशन जेको गैप त कोन्हे को? हिक ॿिए खे पसंदि कयो थियूं लिखणियूं, हिक ॿिए खे साराहियो थियूं या न? मुंहिंजो त आउं इरशाद तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजी हिन मैदान में एतिरी का घणी सीनियरिटी कोन्हे न। ऐं अञा भले उमिरि में सीनियर हुजां पर हिन मैदान में आउं जूनियर आहियां। सची ॻाल्हि आहे। इहा सुठी निशानी अथव सुठे माण्हूअ जी, त पाण खे सदाईं जूनियर ई सम्झो। त तव्हां अॻिते वधी पोइ था सघो। हा, हक़ीक़त आहे। जेका हक़ीक़त आहे उन खां त को बि इनकार नथो करे सघे। ऐं हक़ीक़तुनि खां इनकार करे कॾहिं बि जेको आहे सो अॻियां कोन वधंदी आहियां। तंहिं करे जेका अमर सिंधू में ॻाल्हि आहे, अमर सिंधू इज़ वेरी सीनियर राइटर। उन तमामु सुठो थी लिखे ऐं हमेशह तमामु सुठो लिखंदी आहे। जॾहिं मां उनखे पढ़ंदी आहियां, जॾहिं ॿुधंदी आहियां त मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं नसरीन अल्ताफ़ खे मूं एतिरो घणो कोन पढ़ियो आहे। ऐं सीमा अबासी जेको पंहिंजो किताबु हिकिड़ो पब्लिश कयो उहो मूं पढ़ियो आहे, उहो मूंखे ॾाढो सुठो लॻो। उन जी पोइट्री मुंहिंजे जेको आहे मैगज़ीन में छपजंदी रहंदी आहे। बाक़ी औरतूं जेके मूं वटि लिखनि थियूं त उन्हनि जे हिसाब सां सम्झां थी त शबनम गुल जेका आहे उहा तमामु हिकिड़ी सुठी सीनियर सुठो मतिलबु निर्वार न आहिनि किथे, मतिलबु उनजो प्लेटफॉर्म अलाए छा किथे अचनि नथियूं। ॾिसो, जेको जेन्युइन माण्हू हूंदो आहे न, जेको जेन्युइन राइटर आहे, जेन्युइन माण्हू आहे औरत या मर्द, उनखे पोइ कंहिं बि प्लेटफॉर्म जी उनखे ज़रूरत कोन हूंदी आहे त हुनखे शो ऑफ करिणो आहे। सही सही। हू पंहिंजी कुंड में वधीक हू चाहींदो ई आहे त मूंखे कमु करिणो आहे। जेकॾहिं आउं ॿाहिरि वञी बार बार ऐं वञी कंहिं प्लेटफॉर्म ते कंहिं स्टेज ते वेठसि त मुंहिंजो कमु डिस्टर्ब थींदो। ॿ-चारि नाले वारियूं लेखकाऊं आहिनि जिन जो ॾाढो कमु बि ॾाढो सुठो थियल आहे। जीअं हसीना सांद थी, जीअं शबाना आलमानी थी, ॿ-टे अहिड़ा नाला, फहमीदा शरफ बलोच। इन्हनि खे आउं कॾहिं बि किथे बि न ॾिठो आहे मूं कंहिं प्रोग्राम में वेंदे या टीवी ते ईंदे या अदबी को मेड़ा को अटेंड कंदे। बसि पंहिंजो कमु कनि थियूं पियूं, बसि कमु कनि उनखे मिलता मिले थी।
ऐं बिल्कुलु हा जेके कमु कनि थियूं त उन्हनि खे पंहिंजो ख़ामोशी सां इज़त सां सभिनी खे पंहिंजो कमु करणु खपे, किताब छपाइनि ऐं इवन जेकॾहिं किथे उन्हनि खे कंहिं प्रोग्राम में इन्विटेशन मिले थो त उन्हनि खे वञणु खपे, उन्हनि खे जेको आहे सो पंहिंजो पाण खे कॾहिं ऑडियंस जे कॾहिं सोचियो अथव त असां औरतूं बि गॾिजी करे किथे गॾिजाणी कयूं, शेरो शाइरी ते ॻाल्हि ॿोल थिए, अदब ते ॻाल्हि ॿोल थिए? असांजी थींदी आहे कैफ़े त आहे हैदराबाद में हिकिड़ो खाना बदोश, उते सभई आहिनि गॾिजी, पर हिकिड़ो अलॻि सां तव्हांजो हिकिड़ो हुजणु खपे। हा मुंहिंजो हिकिड़ो ग्रुप आहे शबनम गुल सां, मुंहिंजो हिकिड़ो ग्रुप आहे जंहिंमें असां कुझु अदबी एक्टिविटीज़ जेके आहिनि से थींदियूं आहिनि, पोइ हुन में लेडीज़ ईंदियूं आहिनि, पंहिंजी पोइट्री पढ़ंदियूं आहिनि, स्टोरीज़ लिखियल हूंदियूं आहिनि उहे पढ़ंदियूं आहिनि, उन्हनि ते तबसरा थींदा आहिनि, उन्हनि ते तनक़ीद थींदी आहे। त इहो असांजो हिकिड़ो अदबी हल्को आहे जेको हिडन जीअं चइजे त हल्को आहे उनखे घणी का प्रमोशन अहिड़ी का कोन्हे, उनजो को नालो कोन्हे उन फोरम जो, उहो हिकिड़ो प्राइवेट जीअं सम्झो त फोरम आहे जेको असांजो पंहिंजो आहे, पोइ असां गॾिजाणी सुठी ॻाल्हि आहे न, भला तव्हां सभु सड़कियूं सहेलियूं पाण में गॾिजी करे जेकॾहिं कंहिं लिखणीअ ते ॻाल्हायो। एग्ज़ैक्टली उन में थोरो असां कंफर्टेबल फील कंदा आहियूं न वधीक, त कंहिंजे घर में हूंदी आहे उहा गॾिजाणी थींदी आहे या कंहिं रेस्टोरेंट ते रखी वठंदा आहियूं, त उन में असां गॾिजी अदबी एक्टिविटीज़ जेके थींदियूं आहिनि, या कंहिं औरत शाइर आहे या राइटर आहे, उनजो किताब अची वियो त उनजो जेको आहे सो उन लेवल ते ई सही हिक ॿिए जूं जेके भरजलियूं ऐं ॿांह ॿेली तव्हां हिक ॿिए जा आहियो। बिल्कुलु। सो हिते वठूं हिकिड़ी नंढड़ी साई जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त, ॻाल्हियुनि जा ॻूठ आहिनि तव्हां वटि बि। सो नाज़रीन हिते वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही, वञो केॾांहुं बि न। सिंधी ॿोली जी ख़ूबसूरत शाइर आहे ज़ाहिदा अबड़ो असां सां गॾु आहे। काराइतूं ॻाल्हियूं थींदियूं हिन ब्रेक खां पोइ बि, ॾिसंदा रहिजो कला खेतर। कला खेत्र में हिकु भेरो वरी अव्हांखे भली कार चऊं था। महिमान शख़्सियत आहे ज़ाहिदा अबड़ो, जेका शाइरा बि आहे, लेखका बि आहे, पब्लिशर बि आहे। सो तमामु घणियूं ॻाल्हियूं कयूं पिया, मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि, तव्हांखे यकीन वणंदा हूंदा ऐं तव्हां बि उन्हनि मां लाभ पिराईंदा हूंदो। शाइरी भला ॿुधिजे जेकॾहिं तव्हांजो बि ख़्यालु आहे त। दिलि चवे थी इरशाद आउं वेठो आहियां त कुझु ॿुधाए वठो। बिल्कुलु, हीअ आहे लफ़्ज़ बि लिबास पहिरनि था। अच्छा, लफ़्ज़ बि लिबास पहिरनि था। वाह, लफ़्ज़ बि लिबास पहिरनि था, लफ़्ज़ बि लिबास पहिरनि था, कॾहिं शाही कॾहिं गदाई पहिरनि था। वाह वाह, कॾहिं शाही कॾहिं गदाई पहिरनि था, लफ़्ज़ बि लिबास। कॾहिं त दिलि में घर कयो वञनि, वाह, अहिड़ो गुदास पहिरनि था। वाह वाह वाह, अहिड़ो गुदास पहिरनि था। अहिड़ो गुदास गुदास छा आहे मूंखे सम्झ में न आयो। नरमी, जो मतिलबु तव्हांजे दिलि में घर करे वञनि। कंहिंजा लफ़्ज़ एतिरा त नरम हूंदा आहिनि, ख़ूबसूरत हूंदा आहिनि, मतिलबु जो उन्हनि जो जेको आहे सो तव्हांजे दिलि में उहो घर करे वेंदा आहिनि। गुदास जेको हूंदो आहे नरमी हूंदी आहे। सदियुनि ताईं चुभन छॾनि था सीने में, अहिड़ो लिबास खारदार पहिरनि था। वाह वाह, मोहबत ऐं मिठास कॾहिं चपनि ते चाशनी जी चाह रखी, मोहबत ऐं मिठास पहिरनि था। वाह वाह, कॾहिं चुप जो रोज़ो रखी, ख़ामोशीअ जो लिबास पहिरनि था। वाह, नफ़रत सां जे संदन थिए यारी, तीरनि ऐं तरकशनि जो लिबास पहिरनि था। कॾहिं वेही महबूब जी अखियुनि में सजदनि जो लिबास पहिरनि था। वाह वाह वाह, कॾहिं वेही महबूब जी अखियुनि में सजदनि जो लिबास पहिरनि था। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि जेका शाइरनि जे लाइ घणी कई वेंदी आहे, हाणे हिन में महबूब जो ज़िक्र बि हुयो। शाइरी महबूब खां पोइ थींदी आहे। को हुयो महबूब लाइफ में? केरु हुयो? ॾाढो पर्सनल सवाल आहे, पर पुछंदोसांव अॼु। ॾिसो, महबूब त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, को न को हूंदो आहे ऐं उनखे ज़हन में रखी। अॼु जेको ॾिसंदो न तव्हांजो प्रोग्राम, सम्झी वियो हूंदो त मूं ते ॻाल्हायो थो वञे हिन वक़्तु। अच्छा, पोइ उनखे नज़र में रखी लिखंदा आहियो? हा, उनखे ज़हन में रखी। हस्बैंड बि ॾिसेव थो? हा, मुंहिंजो हस्बैंड बि ॾिसे, थी सघे थो उहो ई मुंहिंजो महबूब हुजे। इहो हाणे सियासी तव्हां जवाबु ॾिनो अथव। उहो ई थी सघे थो, थी सघे थो साईं, थी सघे थो, थी सॻे थो, आयो न तव्हां। अच्छा, तव्हांजो हस्बैंड डॉक्टर आहे त उनखे ही जेको आहे सो लिखण पढ़ण सां चाहु आहे, या चवंदो आहे त कहिड़ो फज़ूल कमु था कयो? उनजे लाइ सभु फज़ूल कमु आहे। उनजे लाइ फज़ूल आहे त पोइ तव्हां छो था कयो? उनजी दिलि त रखंदा कयो न। उनजे लाइ फज़ूल आहे, पर मुंहिंजे लाइ त फज़ूल कोन्हे न। मुंहिंजे लाइ तव्हांजे लाइ उनजो कमु फज़ूल हूंदो ईअं न। अच्छा, सभ खां पहिरियां लिखण पढ़ण में छा ॾिसंदा आहियो राइटर जी? कहिड़ी ॻाल्हि कैच कंदा आहियो उनजी शाइरी में? सूंह, हुस्न, ॾिसंदी आहियां त हिकिड़ो त कहिड़े टॉपिक ते लिखियलु आहे, कहिड़े इशू ते लिखियलु आहे। जेकॾहिं इशू तमामु स्ट्रॉन्ग आहे त पोइ उनखे आउं कुझु बहितर बि करे वठंदी आहियां। जेकॾहिं उनजे अंदरि एतिरी
पोइ लेखक तव्हांखे चवंदा आहिनि त तव्हां जेको असांजी सुठी लिखणी हुई तव्हां हरभरू हुनखे एॾे ओॾे करे फेरफार करे लिखणीअ जो जेको कॾहिं कॾहिं चवंदा बि आहिनि छो त शाइर अदीब खे पंहिंजी लिखणी सुठी लॻंदी आहे। न न हुनमें तर्मीम करणु पसंदि न कंदो आहे। शाइरी में तव्हां कोशिशि कंदी आहियां त घणी हेर फेर न कयां छो जो मूंखे शाइरी जेतिरी अञा सम्झ कोन्हे तंहिं करे आउं शाइरी में हेर फेर कोन कंदी आहियां। बाक़ी नसर में काफ़ी हद ताईं जेको आहे सो हुनखे बहितर करे वठंदी आहियां। पोइ उते कोन चवंदा आहिनि कॾहिं मूंखे अॼु ॾींहुं ताईं कंहिं कंप्लेन कोन कई आहे। सही सही। अच्छा माण्हुनि खे सभ खां पहिरियों माण्हुनि में छा ॾिसंदा आहियो, छा कीअं परखींदा आहियो? लेख जो परखण त मां तव्हांखां पुछा करे वियुसि। माण्हुनि खे परखणु ॾाढो मुश्किल कमु आहे, सची ॻाल्हि ॿुधायां न। माण्हू जेको आहे सो तव्हांखे हूअं आम्हूं साम्हूं वेठे त तव्हांखे ख़बर कोन पवंदी कहिड़े क़िस्म जे माण्हू खां मुतासिर पर थींदा आहियो? आउं शायदि जॾहिं कंहिं माण्हू सां मिलंदी आहियां त उन जूं अखियूं जेके आहिनि से मुंहिंजी नज़र पहिरीं उन माण्हू जी अखियुनि ते ई पवंदी आहे। छो जो अखियूं जेके आहिनि तव्हांजा उहो हिकिड़ो झरोको आहे जंहिंमां तव्हां माण्हू खे शायदि कुझु न कुझु सम्झी सघो था। तव्हां हुनजे सच खे, तव्हां हुनजे कूड़ खे, तव्हां हुनजे अंदरि जे जेको आहे सो बेईमानी खे, छो जो अखियूं तव्हां अखियुनि मां जेका शइ ॿाहिरि निकिरंदी पई आहे न उनखे तव्हां लिकाए नथा सघो। हा त आउं सम्झंदी आहियां त अखि जेका माण्हू जी हूंदी आहे उहा इलाही ॻाल्हाईंदी आहे। मुंहिंजे लाइ त तमामु घणो ॻाल्हाईंदी आहे। अच्छा कहिड़े क़िस्म जे माण्हुनि खां मुतासिर थींदी आहे ज़ाहिदा घणो करे? ज़ाहिदा ऑनेस्ट माण्हुनि खां मुतासिर थींदी आहे, चाहे उहे ग़रीब हुजनि, चाहे उहे जेके आहिनि से भले उन्हनि में को टैलेंट न हुजे पर सचा माण्हू हुजनि, ख़राब माण्हू हुजनि, चाहे मूंसां विढ़ंदा ई हुजनि ऐं पर मूंसां सच ॻाल्हाईंदा हुजनि। अच्छा पाण तबियत माना कीअं विढ़ंदा बि आहियो? आउं बि विढ़ंदी आहियां, आउं बि चिड़ंदी बि आहियां, बिल्कुलु छो न, आउं बि हिकिड़ी इंसान आहियां, आउं बि विढ़ंदी बि आहियां, चिड़ंदी बि आहियां। शाइर अहसास हूंदा आहिनि, चवंदा आहिनि पंहिंजे लेखे वरी पोइ रोअंदा बि आहिनि, ग़लतीअ जो उन्हनि खे अहसास थींदो आहे त पोइ रिली मथे ते ॾेई अंदरि सुता पिया हूंदा आहिनि, ख़बर न पवंदी आहे अंदरि रोअनि था या खिलनि था या सुता पिया आहिनि। इहा हक़ीक़त आहे त ॾिसो हाणे कंहिंसां ईअं त कोन विढ़बो आहे न, विढ़बो हमेशह पंहिंजनि सां आहे। जिथे तव्हां जंहिंखे पंहिंजो सम्झो था उन सां ई विढ़ंदव, तव्हां ॿिए कंहिंसां कोन विढ़ंदा आहियो। तव्हांजी हुजत जंहिं ते हूंदी आहे न तव्हां उन सां ई विढ़ंदा आहियो। सो जिथे हुजत हूंदी आहे उते ई वेड़ बि थींदी आहे। अच्छा वेड़ में का ईअं खिल जहिड़ी का ॻाल्हि ज़िंदगीअ जी जंहिंमें टहक ॾिजे भरपूर हिकिड़े क़िस्म जो? टहक त ख़ैर मुंहिंजी जेको आहे सो फितरत आहे। उहो खिल ई जेको आहे सो टहक वेड़ में त कोन हूंदो आहे, उहो वरी जेको आम ज़िंदगी उन खां पोइ वरी माना ईअं सोचे करे त मां कीअं माना विढ़ीमांसि ऐं जेको आहे उन कीअं माना रिएक्ट कयो, माण्हू खिल अची वेंदी आहे त मासूम केॾो हुयो वीचारो, ऐं अजय हुनखे चई वई आहे। अहिड़ो कुझु अहिड़ो कोई यादगार माना कॾहिं बि न थियो आहे? अच्छा शाइरी वधीक ॿुधाईंदो या बसि ख़तमु? न बिल्कुलु ॿुधाईंदसि। बाक़ाइदा अहिड़ी शाइरी ॿुधायो त जेका माना ईअं वाह वाह बाक़ाइदा ईअं जीअं पहिरियां जीअं ॿुधाई। ॾिसो आउं लिखंदी आहियां जेको आहे सो नसरी पोइट्री जेका आहे मूं काफ़ी लिखी आहे ऐं हींअर जेका तव्हांखे ॿुधायां पई उहा तव्हांखे ही वरी मुंहिंजा कुझु इमोशन्स आहिनि थोरा, इहे तव्हांखे ॿुधायां थी। जी ॿुधायो। अच त हाणे बर्फ़ खे टोड़ियूं, वरी नओं को जहान जोड़ियूं, वाह वाह, उतर छॾे हल ॾखण हलूं, सारियूं राहूं उबतियूं मोड़ियूं, ॾेई हथ में हथ वरी मोहबतूं अॼु साॻियूं ॻोल्हियूं, गुम थी वियल वजूद ॿिन्ही जा अच त तोखे मूंखे ॻोल्हियूं, वाह वाह, अॻिते आया उकरी आहियूं अच त नैया उबती मोड़ियूं, वाह, सिक जा सभई पल विञायल हिकु हिकु हलंदे हलंदे ॻोल्हियूं, वाह, दिलि जी टुटल दीवारुनि खे अच प्यार मिटीअ सां ॿई जोड़ियूं। वाह वाह वाह, ॾाढो सुठो। इन ई हवाले सां सचल साईं चयो त मूं में आहीं तूं, तो में आहियां मां, बिजली बादल सां आहे जीअं सुपरी। सो ज़िंदगीअ जो को सफ़र अहिड़ो जंहिं ते उसण लाइ दिलि चवंदी हुजे ऐं चवंदा हुजो त अञा ताईं इहो सफ़र न कयो आहे? हा, मूंखे सची ॻाल्हि आहे त यूरोप घुमण जो ॾाढो शौक़ु आहे। अच्छा, शाइर माण्हू चवंदा आहिनि की ॻूठ में लाइ वञूं जिते माना ईअं ख़ूबसूरत तितरनि जूं ॿोलियूं हुजनि ऐं जेको आहे सो अंबनि जी ॿूर हुजे, हर तरफ़ सावक हुजे, तव्हां वरी यूरोप था? उहो त असांजो ॻोठनि सिंधी माण्हू कहिड़ो आहे जे पंहिंजो ॻोठु न ॾिठो हुजे जिथे उन्हनि जेको आहे सो सावक न ॾिठी हुजे। पर ईअं शाइराणो ख़्यालु वधीक हुते चवंदा आहिनि पुख़्तो थींदो आहे अहिड़े माहौल में। न, इहो त मुंहिंजे ख़्याल में ग़लति ॻाल्हि आहे। शाइर जेको आहे उहो कंहिं माहौल खे ॾिसी हरू भरू जेको आहे सो शाइरी कोन कंदो आहे।
कॾहिं ईअं ख़्यालु आयो अथव जल्दी में तकड़ में पेन खणी वठो पनो ॾियो मूंखे जल्दी मूंखे लिखिणो आहे ईअं हाँ बिल्कुलु बिल्कुलु मूंखे इहा सिट विसरी न वञे शुरू में जॾहिं मूं शाइरी शुरू कई हुई तॾहिं त आउं पेन पनो पंहिंजे जेको आहे न साइड टेबल ते रखी सुम्हंदी हुअसि सुम्हंदे का सिट जेको आहे सो मुंहिंजे ज़हन में अची वेंदी त पोइ आउं लिखी छॾींदी हुअसि ऐं हा या वरी जेको आहे सो निंड मां उथी कॾहिं अणमुकमल सिटूं बि रहिजी वियूं जेके अञा ताईं पूरियूं न करे सघिया आहियो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे लेखकनि सां घणे भाङे मां ॾिसंदो आहियां ॿुधंदो आहियां उन्हनि जूं ॻाल्हियूं त के शयूं लिखी वठंदा आहिनि उन्हनि जो वरी पूराओ न थी सघंदो आहे मुकमल न थी सघंदो आहे ईअं बि लिखियल आहिनि अच्छा ज़िंदगीअ जे हाइड पार्क में को कड़ो सच को अहिड़ो जेको माना ईअं बर्दाश्त जहिड़ो न हुजे उहो त जॾहिं बर्दाश्त जहिड़ो ई न हूंदो त पोइ हिते कीअं सच ॻाल्हाइबो उहो त ही त हाइड पार्क त आहे कोन्हे कला खेतर आहे कला खेतर आहे पर मां ज़िंदगीअ जे कला खेतर में ईअं खणी ज़िंदगी जी कला में ॾिसो ज़िंदगी जा इलाही सारा ज़िंदगी बि त हिकिड़ो फन आहे न ज़िंदगी जा इलाही सारा कड़ा सच हूंदा आहिनि जेके तव्हां पंहिंजो पाण खां बि जेको आहे सो लिकाईंदा आहियो ज़रूरु हूंदा मुंहिंजी ज़िंदगी जा बि अहिड़ा कुझु कड़ा सच हूंदा जेके आउं पंहिंजो पाण खां बि शायदि लिकाइण जी कोशिशि दिलि में दफ़न आहिनि हाँ दिलि में दफ़न हूंदा दिलि जा दिलि में रखी अरमान हलिया वेंदासीं हिकिड़े शाइर चयो दिलि जा दिलि में रखी अरमान हलिया वेंदासीं दर्द जा तोखां वठी दान हलिया वेंदासीं ऐं सोन चांदीअ जा तलबकार न आहियूं साईं मुंहुं ॾिसी तुंहिंजो महिरबान हलिया वेंदासीं पाण अञा न वेंदासीं पाण वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई हुन खां पोइ वरी ईअं ई खिलण ऐं मुरकण सां वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियूं था ॾिसंदा रहिजो कला खेतर कला खेत्र में हिकु भेरो वरी अव्हांखे भली कार चऊं था सिंधी ॿोलीअ जी ख़ूबसूरत शाइर आहे ज़ाहिदा अबड़ो असां सां गॾु आहे ऐं कला फ़न जे हवाले सां बि कचहरी थी पए तव्हां चयो त इहा जेको आहे सो हाइड पार्क न आहे इहो जेको आहे कला आहे कला खेत्र आहे भला कला जी दुनिया में केरु पढ़ंदो आहे कंहिंखे घणो पढ़ंदा आहियो इहो त आउं पुछा करे वियुसि तव्हां शाइरनि खे कहिड़नि खे पढ़ंदा आहियो ॿुधंदा कंहिंखे आहियो भला मूंखे सची ॻाल्हि आहे त ॿुधण में शेख अयाज़ जूं जेके आहिनि जेका पोइट्री आहे उहा ॻायल आहे जंहिं स्पेशली जी ज़रीना जी जेका पोइट्री ॻायल आहे ऐं उन खां अलावा मूंखे आवाज़ आबदा परवीन जो ऐं शाइरी उस्ताद बुखारी जी इहो मतिलबु इन जो कॉम्बिनेशन आहे की इहा जेकॾहिं मूंखे ॿुधण जे लाइ मिली वेंदी आहे सियासी जवाब त न न इहो बिल्कुलु न उस्ताद बुखारी जो को शेर ॿुधायो भला ॾिसो मूंखे शेर यादि कोन बीहंदा ईअं न थींदो आहे ॾिसो न तव्हां जेके ॿुधंदा आहियो कलाम उहे ज़रूरु तव्हांखे यादि ईंदा हूंदा जेकी पाण तव्हां झुंगारींदा आहियो आम वक़्त में न आउं झुंगारींदी कोन आहियां मूंखे झुंगाइण जी आदत ई कोन्हे कहिड़े कहिड़े दिलि उस्ताद बुखारी बाबा तुंहिंजे तिखने तेज़ निगाहुनि खां बचो को कोन्हे उस्ताद बुखारी प्यार दरियाव आहे दरियाव लटजी थो वञे हिकु मौत मुए जो भव सुणा ॿियो तो मां नथो तिरो सुणा उस्ताद बुखारी जी इलाही पोइट्री आहे स्पेशली जेका नेशनलिज़म ते लिखियल आहे मूंखे सची बाय गॉड मूंखे शेख अयाज़ ज़रीना बलोच जो ज़िक्र कयो तव्हां हिकिड़ो बि आहे शेर न मूंखे यादि ई कोन बीहंदो आहे मूंखे इहा मतिलबु मुंहिंजी नंढे हूंदे खां वठी आउं कॾहिं बि ॿी ख़बर न आहे पर मरण खां पोइ असां गॾिजण जो असर तूं रहंदियूं ईअं ई खणी चओ एॾा उनजा फेमस आहिनि हा इहा जेका इहा वाक़ई ॿी ख़बर न आहे पर मरण खां पोइ इहा हिकिड़ी आहे ॿियो जी ज़रीना जो शायदि ॻायल आहे हुन सां गॾु अलण फ़क़ीर सां गॾु टिड़ी पवंदा टारी जॾहिं ॻाढ़ा गुल तॾहिं मिलंदासीं ऐं जेकॾहिं पुछा कयां न वरी तव्हां इहो मूंखे यादि न आहे इहा मूंखे तमामु पसंदि आहे न मतिलबु हा टिड़ी पवंदा टारी जॾहिं ॻाढ़ा गुल तॾहिं मिलंदासीं अलण फ़क़ीर ऐं ज़रीना ॾाढो ख़ूबसूरत हुनखे ॻायो पिया आहे ऐं हुन में हिकिड़ो छा आहे त लफ़्ज़नि जो बि कॾहिं कॾहिं कमाल थींदो आहे ऐं कॾहिं कॾहिं कमाल वरी फ़नकार जो बि थींदो आहे हुन में ॿई मतिलबु साइमल्टेनियसली जेके आहिनि से लफ़्ज़ ऐं फ़नकार ॿिन्ही हुनखे कमाल सां जेको आहे सो मथे खयो आहे न ऐं जॾहिं फ़नकार वरी सुठो आवाज़ मिली वेंदो आहे न कॾहिं कॾहिं तव्हां सिटूं पढ़ंदो तव्हांखे सिटूं पढ़ण में मज़ो न ईंदो जेको आहे जॾहिं हुननि खे आवाज़ जो रूप मिलंदो आहे ॾाढो सुठो लॻंदो आहे के तव्हां सिटूं तव्हां ईअं पढ़ंदव न चवंदा छा आहे आउं उन ॾींहुं सोचे रहियो हुउसि त जेकॾहिं आउं ज़िक्र कयां इहो ई शेर खणी जेकॾहिं आउं पढ़ां तुंहिंजे यादि जी वरी आहे वीर लॻी रही आहे थदड़ी हीर हाणे हिन में कहिड़ी ॻाल्हि आहे का एॾो वॾो हिन में को जहान त न आहे जुड़ियल लफ़्ज़नि जो पर जॾहिं हुनखे सरमद ॻायो सुहिणे अंदाज़ में ॻायो त एॾो ज़बरदस्तु लॻे थो उन खां पोइ जिन बि ॻायो वणे थो जीअं अड़े चंड हा पहिरीं तो त ॾिठो न आहे हा पर उन में हिकिड़ी जेको आहे सो वरी बि ॻाल्हि आहे उन में जेको आहे वरी बि उन में हिकिड़ो मुशाहिदो आहे त उन में हिकिड़ो ज़बरदस्तु हिकिड़ो न पर उन में बि ॾिसो न उन में बि मुंहिंजे ख़्याल में त सरमद सिंधी उनखे जहिड़े तरीक़े सां ख़ूबसूरत सां ॻायो आहे ॾिसो न केॾी ख़ूबसूरती सां चयो आहे त अड़े चंड पहिरीं तो त ॾिठो न आहे चंड खे चवे थो तूं ख़बर ई न आहे त उनजो कीअं आहे हुसन उनजो जलवो कीअं आहे उहो जॾहिं अची वेंदो आहे त पोइ कीअं माना तूं बि शर्माइजी वञे छा अड़े नांग पहिरीं तो त ॾिठो न आहे अड़े गुल पहिरीं तो त ॾिठो न आहे
माना हू उन सभिनी खे चवे थो तव्हां ॾिसो मुंहिंजो हिकिड़ो सॾु आउं सम्झां थी त जेका पोएट्री मशहूरु थी वञे ॻाइण खां पोइ त उन में उन जो जेको सिंगर हूंदो आहे न उन जो वॾो हथु हूंदो आहे, वॾी कॉन्ट्रीब्यूशन हूंदी आहे। ऐं जेको कंपोज़र हूंदो आहे जहिड़े तरीक़े सां उनखे कंपोज़ थो करे उन जो वॾो जेको आहे सो कॉन्ट्रीब्यूशन हूंदो आहे। त उन लाइ आउं सम्झां थी त शाइर खे बि थैंकफुल हुजणु खपे जो उन खे एॾो ख़ूबसूरत कंपोज़ कयो वियो ऐं उनखे एतिरो ख़ूबसूरती सां ॻायो वियो, एॾी ख़ूबसूरत माना आवाज़ उनखे जेको आहे सो मिलियो। मतिलबु उहा ख़ुशनसीबी हूंदी आहे कंहिं शाइर जी या उन पोएट्री जी जो उनखे पोइ अमर करे वेंदी आहे न। अच्छा, अमर पोएट्री ते यादि आयो त कॾहिं दिलि चयो त मुंहिंजी पोएट्री बि कोई ॻाए वठे? ख़्याल ईंदो आहे त शायदि मूंखां कुझु अहिड़ो को पीस लिखिजी वञे, न पीस लिखिजी वञे या लिखी चुकी आहियां एतिरो कमु कयो आहे त कोई ॻाए। हा, या थी सघे त मुंहिंजो जॾहिं बुक पब्लिश थी वञे त उन खां पोइ छो जो मुंहिंजी पोएट्री एतिरी थी चुकी आहे जो आउं उनखे हाणे पब्लिश कराइण जो सोचां पई, पर आउं सोचां थी त मुंहिंजी पोएट्री जी इंग्लिश में ट्रांसलेशन जेका आहे सा उन सां गॾु आउं उनखे छपाईंदसि। अच्छा, माना ॿई कम गॾु ई गॾु। हा, त सिंधी ऐं इंग्लिश में जेको आहे सो इन करे आउं हेसि ताईं जेको आहे सो उनखे पब्लिश कोन कराए सघी आहियां। अच्छा, हा, मुंहिंजो इरादो आहे त इन जी पहिरीं जेका असां इंग्लिश में ट्रांसलेशन थींदी उन खां पोइ उनखे आउं छपाईंदसि त जेकॾहिं को नॉन सिंधी बि आहे त घटि में घटि उन थॉट खे सम्झी सघे त मूं सिंधी में छा चयो आहे। सही ठीकु आहे न। त उन खां पोइ जेकॾहिं थी सघे थो त मुंहिंजी पोएट्री बि कंहिं फनकार खे वणी वञे या कंहिं कंपोज़र खे वणी वञे ऐं जेकॾहिं खणी के, पर आउं कंहिं वटि खणी कोन वेंदसि त मुंहिंजी पोएट्री जेको आहे हिनखे ॻायो। किताब अची वेंदो त मार्केट में मतां कोई वठी वठे त बस पोइ जेकॾहिं ॻाइजी वई त इट विल बी गुड लक फॉर मी। हा, सुठा फनकार चूंड कंदा आहिनि, सिलेक्शन कंदा आहिनि उन्हनि जी हिकिड़ी जेकी बि कामयाबु फनकार तव्हां ॾिसो था उन्हनि जी हिकिड़ी इहा आदत ॾाढी सुठी हूंदी आहे जो किताबनि मां चूंड शाइरी जेको खणंदा आहिनि। त थी सघे थो मुंहिंजी बि का चवंदी न को हिकिड़ो इस्म जेको आहे सो उन्हनि खे किथे पसंदि अची वञे। जेकॾहिं ईअं थी वियो त मुंहिंजो भाॻ खुली पवंदो त मुंहिंजी पोएट्री बि ॻाइजी वेंदी, पर आउं वरी इन नेचर जी कोन आहियां त कंहिंखे चवां त हीअ मुंहिंजी पोएट्री तव्हां ॻायो। सही, भला पसंदि जा नसर निगार शाइर थी विया, कंहिंखे घणो उन्हनि जी नसरी लिखणी तमामु घणी वणंदी आहे। जीअं आउं पढ़ंदो आहियां एजाज़ मंगी खे, उनजो हिकिड़ो रिदम ॾाढो सुठो आहे। एजाज़ मंगी जो जेको आहे सो स्टाइल तमामु सुठो आहे। गुल मोहम्मद उमराणी दुख वारी ॻाल्हि बि कंदो आहे न त ॾाढो रोमेंटिक तरीक़े सां उनखे पहिरियां खणी ईंदो आहे। माण्हू चवंदो त अॻिते हली करे चवंदो आहे त बाबा हीउ हादसो थी पियो ऐं ट्रक ऐं वेन में टकर हुयो, एतिरा माण्हू मरी विया। पहिरियों उनखे ॾाढो सुठो खणी ईंदो आहे त सुबुह जो पहर हुयो जॾहिं घरनि जूं कुकड़ियूं ॾाढो रोमेंटिक स्टाइल हूंदो आहे एजाज़ मंगी जो, तमामु सुठो। हा, तमामु ख़ूबसूरत स्टाइल आहे उनजो पंहिंजो डिक्शन आहे उनजो अलॻि हिकिड़ो जेको आहे सो। अहिड़ी तरीक़े सां पुछां थो कयां त ॿिए कंहिंजो वणंदो आहे तव्हांखे? मूंखे आउं सची ॻाल्हि आहे त आर्टिकल्स जेके आहिनि से वधीक पढ़ंदी आहियां। मूंखे हिकिड़ो त जामी चांडियो जा जेके आहिनि से आर्टिकल्स आउं कोन छॾींदी आहियां, उनखे ज़रूरु पढ़ंदी आहियां न। ॿियो हिकिड़ो आहे उनजो टन्नो मोहम्मद ख़ान जो हिकिड़ो राइटर आहे जेको काविश में लिखंदो आहे, डॉक्टर आहे। डॉक्टर उनजो सुहाई जेका उनजी धीउ आहे सुहाई टालपुर जेका उनजो फादर आहे टालपुर डॉक्टर, आई एम नॉट गेटिंग हिज नेम राइट नाउ, बहरहाल उहो अज़ीज़ टालपुर उनजो जेको आहे सो हिकिड़ो मज़ाही अंदाज़ में जॾहिं उहो आर्टिकल लिखंदो आहे न, महमूद मुगल लिखंदो आहे अज़ीज़ा ने वणंदड़ बना त उहे ॿ जेके आहिनि से मूंखे माण्हू उन्हनि जो ॿिन्ही जो जेको आहे सो डिक्शन ॾाढो पसंदि आहे। हुनजा जामी साहिब जा त जेके आहिनि से पॉलिटिकल आर्टिकल हूंदा आहिनि जेके आउं ॾाढो शौक़ सां पढ़ंदी आहियां। ऐं हिते हिनजो अज़ीज़ टालपुर जो जेको आर्टिकल मूंखे ॾाढो पसंदि ईंदो आहे, शौक़ सां पढ़ंदी आहियां। सही, हिकिड़ो सुठो लेखक थियण जे लाइ छा ज़रूरी आहे? किताबनि जा ढेर खणी अची वञूं, वरी वेही पढ़िजे, या पंहिंजो हिकिड़ी ॾात आहे जेका पाण ई अची वेंदी आहे। आउं ॾिसंदो आहियां त के माण्हू जेकी लिखण पढ़ण जी सघ उन्हनि खे तमामु घणी आहे। इलाही मां राइटर अहिड़ा ॾिठा आहिनि जेकी जिन वटि किताब ई न आहिनि, जेकी न पढ़ंदा आहिनि, घटि पढ़ंदा आहिनि, पर जेके लिखण वेंदा आहिनि तव्हां कमाल जी जेका आहे सा लिखणी मन मोहे विझंदी आहे। पढ़णु लाज़मी आहे या हिकिड़ी गॉड गिफ्टेड शइ आहे? न आउं सम्झां थी त पढ़णु लाज़मी आहे। अच्छा, जेसि ताईं ॾिसो जेको हिकिड़ो कॉमन तव्हां कल्चर ॾिसंदव न त माण्हू पढ़ण लिखण खां पोइ ई जेको आहे सो राइटर थिए थो या शाइर थिए थो, पर उन्हनि मां चंद माण्हू हूंदा आहिनि जेके तमामु घटि पढ़णु, उन्हनि जो वरी ज़िंदगी जो तजुर्बो इलाही हूंदो आहे ऐं उन्हनि खे उहा शायदि कुदरती हिकिड़ो जेको आहे सो गिफ्ट मिलियल हूंदो आहे जंहिंजे करे उहो जेको आहे सो सुठा राइटर थी सघनि था। पर हाणे हर माण्हू जेकॾहिं इहो सोचे त आउं बग़ैर पढ़ण जे जेको आहे सो सुठो राइटर थी वेंदसि त पोइ इहा उन माण्हू जी ख़ाम ख़याली हूंदी, पोइ हिकिड़ो एवरेज राइटर बि कोन थी सघंदो। इन करे बहितर आहे त उहो पहिरीं पढ़े जेतिरो, ऐं वरी तव्हां लोकल सिर्फ़ु अदब खे न पढ़ो, इंटरनेशनल जेको नेट ते तव्हां कहिड़ो बि किताब पढ़णु चाहियो अची थो वञे। हाणे सहूलियतूं वॾियूं आहिनि, पाण पहिरियां जेकॾहिं पाण, पर असांजा माण्हू जेके आहिनि न उहे सिंधी माण्हू जेको आहे उहो ॾाढो जेको आहे सो इन मामले में
हिकिड़ो सुस्त बि आहे ऐं पंहिंजो पाण खे लिमिटेड रखी वेठो आहे न। हू चाहे थो त सिंध जी शइ आहे त सिंध जी ॻाल्हि कयां, सिंध जो अदब पढ़ां, सिंध जी शाइरी पढ़ां, ठीकु आहे न। पंहिंजे ज़हन खे थोरो वसी कयो, पंहिंजे अंदरि जेको आहे सो वुसत पैदा कयो, ॿियनि माण्हुनि ॿियनि मुल्कनि जा बैनुल अक़वामी जेको बि अदब आहे तव्हां जेतिरो बि पहुच आहे तव्हांजी आहे। अदब में छा पढ़ियो आहे तव्हां ॿाहिरियां लेखक की नावल निगार? हा, मूं एलिफ कशफ खे जेको आहे सो पढ़ियो आहे। उन खां अलावा जेको आहे सो सिडनी शेल्डन जेको आहे उनखे पढ़ियो आहे। एलिफ जी कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे मतिलबु मोहियो आहे, पाण ॾे छिकरायो आहे ध्यानु? एलिफ कशफ जो मूं हिकिड़ो नावल पढ़ियो आहे 40 रूल्स ऑफ लव। अच्छा, उहो त मूंखे मतिलबु रूल्स त मूंखे यादि कोन्हनि। अच्छा, ये तो साहिब क़ाइदे में 14 नुक्ता थी। 40 रूल्स आहिनि, 40 जेके आहिनि उसूल आहिनि हुन में ॿुधाया विया। पर उहो सॼो जेको आहे सो हुन ते आहे, हुन ते छा चइजे, आई एम नॉट गेटिंग, पर सूफीज़म ते आहे, सूफीज़म ते आहे। हा, सॼो सूफीज़म ते आहे न। त उहो तव्हां जंहिं बि पढ़ियो हूंदो उनखे ख़बर हूंदी त उहो केॾो इंट्रस्टिंग आहे, उनजो जेको आहे सो लिखण जो अंदाज़। ऐं सिडनी शेल्डन आहे, उनजा बि मूं 3-4 नावल पढ़िया आहिनि, त उहे ॾाढा ज़बरदस्त आहिनि। बाक़ी एज़ अ टीचर ऐं जेतिरा बि नावल पढ़ाईंदी रहंदी हुअसि त उहे सभई पढ़ी आई आहियां। उन ब्लैक ब्यूटी पढ़ियो अथमि, त चार्ली एंड चॉकलेट फैक्ट्री उहो पढ़ियमि। ॾिसो हाणे तव्हांखे हीअ किताब कीअं यादि आहिनि? बाक़ी चवां पियो गुलज़ार जा कहिड़ा आहिनि त ख़बर ई न हुई। न, उहे त नाला आहिनि, हीअ त टाइटल्स आहिनि न। गुलज़ार जो मूं वटि सिर्फ़ु जेको आहे सो नज़मूं आहिनि, उनजो हिकिड़ो किताब आहे। पढ़िया अथव उहे यादि अथव सच में? बाक़ी जेके पढ़िया अथव सच में उहे यादि अथव, बाक़ी मूं ॻाल्हि करे छॾियो उहे तव्हांखे यादि न आहिनि। न, इहो नथा चई सघो। गुलज़ार इज़ माई फेवरेट। गुलज़ार खे आउं तक़रीबन हफ़्ते में 2 हफ़्तनि खां पोइ ज़रूरु जेको आहे न खणी पढ़ंदी आहियां। उहो मूंखे मोटिवेट कंदो आहे न, सची ॻाल्हि आहे। नज़म ॿुधायो न हुनजो, कुझु बि सही, बसि एतिरो ई तव्हांखे यादि हुजणु खपनि। सो इहे अंग्रेज़ी दफ़ा जा कीअं तव्हांखे नाला बि यादि आहिनि, बाक़ाइदा ईअं जेको आहे सो हुननि जा चैप्टर्स बि यादि आहिनि, रूल्स बि यादि आहिनि। 40 रूल्स तव्हां पढ़िया आहिनि, वॾो कमु कयो आहे तव्हां। ऐं हूअं सूफ़ियत आहे मन में, मिज़ाज में छा आहे? बिल्कुलु आहे। ऐं सम्झां थी त सूफ़ीज़म जेको आहे उहो ई असांजे समाज खे बचाए सघे थो न। न्याज़ निवड़त उन में जेको आहे सो उन खां अलावा सची ॻाल्हि जेको आहे न, सूफ़ीज़म जी सभिनी खां वॾे में वॾी ख़ूबी इहा आहे त हू मज़हबी एक्सट्रीमिज़म खां जेको आहे सो ॿाहिरि आहे न। सूफ़ी जेको आहे उहो मज़हबी एक्सट्रीमिस्ट कोन्हे, उहो माण्हुनि खे स्पेस थो ॾिए। हू चाहे थो त तव्हां जीअं बि पंहिंजे मज़हब खे फॉलो था करणु चाहियो, पंहिंजनि अक़ीदनि खे तव्हां फॉलो करणु चाहियो था, पर हू ख़ुदा सां कनेक्टेड आहे न, डायरेक्ट। उहो चाहे थो त मुंहिंजो ख़ुदा सां कनेक्शन आहे, ऐं जंहिं तरीक़े सां आउं पंहिंजो पाण खे ॻंढियां थो, उन में तव्हांजो ॿिए कंहिंजो जेको आहे सो न रिचुअल्स खे थो फॉलो करे, न हू जेको आहे सो कंहिं ते सख़्ती थो करे। हू सभिनी सां प्यार मोहबत मेठ सां जेको आहे सो हले थो। इहा ई सूफ़ीज़म जी जेका आहे, मज़हबी एक्सट्रीमिज़म खे सख़्तु जेको आहे सो नापसंदी कयां। ऐं असांजी सिंधी सोसाइटी त हूअं ई बि जेको आहे सो उनखे जेको आहे नेगेट थी करे, पर हींअर जेको असांजे ॿाहिरिनि में जेतिरी मज़हबी एक्सट्रीमिज़म वधे पई, उन तशवीश जो जेको आहे सो सची ॻाल्हि शिकार करे छॾियो आहे। बिल्कुलु, पर आम माण्हुनि खे बि घुरिजे त बाक़ाइदा मुतालियो बि कनि, माण्हुनि सां उथ वेह या वरी पढ़े बि सही न माण्हू। असुल ॻाल्हि आहे त जेकॾहिं पढ़नि ई कोन था, पाण हिकिड़ो अक़ीदो रखी वेही था रहूं, पाण खे सॼी दुनिया। उहा ई ॻाल्हि आहे न, जेसिताईं तव्हां तालीम हासिल कोन कंदव, जेसिताईं तव्हां सही तालीम जो मक़सदु सिर्फ़ु लिखण ऐं पढ़णु कोन्हे। तालीम जो मक़सदु इहो आहे त तव्हां स्कूल जे निसाबी किताबनि खां या कॉलेज जे निसाबी किताबनि खां अॻिते हली तव्हां पढ़ो, फ़लसफ़ो पढ़ो, तव्हां जेको आहे सो मुख़्तलिफ़ लाइन्स में जेके किताब आहिनि उहे पढ़ो, तव्हां नज़रियात पढ़ो, मुख़्तलिफ़ जेके आहिनि से माण्हुनि जा नज़रियाती किताब पढ़ो, त जीअं तव्हांखे ख़बर पवे त तव्हां किथे बीठा आहियो। ज़ाहिर ॾाढो सुठो तव्हां अॼु ॻाल्हायो आहे, ऐं असांखे बि कुझु मिलियो तव्हां मां लाभ, ऐं जेकी ॾिसनि पिया उन्हनि खे बि कान का काराइती ॻाल्हि पल पई हूंदी, पर हाणे वक़्तु थियो आहे पुॼाणीअ जो, न चाहींदे बि मोकिलायूं था भला। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे घुरायो ऐं मूंखां जेके आहिनि से 2 प्रोग्राम तव्हां 2 प्रोग्रामनि में तव्हां मूंखे हिसो ॾिनो, तव्हांजी वॾी महिरबानी। हयाती बख़ैर वरी अञा इलाही ॻाल्हियूं रहिजी वियूं आहिनि जेके कंदासीं पाण। ज़ाहिदा अबड़ो सिंधी ॿोली जी ख़ूबसूरत शाइरा असां सां गॾु हुई, यकीनन तव्हांखे के काराइतियूं ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ मिलियूं हूंदियूं, उहे ॻाल्हियूं जेकी तव्हां ॿुधणु चाहियूं पए। ईंदड़ प्रोग्राम में वरी कला जे कंहिं कोहिनूर सां इरशाद जागीरानी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदो। तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह भाई।